नाज़रीन खे ॿुधायां काछे में बरसात के केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद वाही पांदी जोही रोड ऐं वाही पांदी गोरख रोड बहाल न थी सघिया जॾहिं त कचे रस्ते ते गाॾियूं फासण ऐं ट्रैफिक जाम रहण मामूल बणिजी वियो आहे जंहिं सबबि रहवासी तोड़े मुसाफ़िर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि वाही पांदी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आबिद लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे जी आबिद लाशारी वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि जी बिल्कुल जेको आहे काछे में जेको बरसातुनि खे 14 ॾींहं खां मथे हफ़्तो गुज़री वियो ऐं जेको आहे पाणी उहो बि सकी वियो पर हिन महिल ते जेके काछे जा रोड रस्ता आहिनि उहे हिन महिल ताईं बहाल न थी सघिया आहिनि जंहिं करे गुज़िरियल 4 ॾींहंनि खां जेको आहे गाॾियूं जेको आहे कचनि रस्तनि में फासण करे जेको आहे वाही पानी जो रोड मुसलसल जेको आहे 4 ॾींहंनि खां बंदि आहे जंहिं जेका मरम्मत आहे जेके उनजे लाइ ठाराइण जे लाइ के बि क़दम न वरिता विया आहिनि इलाइक़े वासी जे करे जेके ईंदड़ वेंदड़ मरीज़ आहिनि ऐं जेके वॾियूं गाॾियूं आहिनि उहे फासियल आहिनि जंहिं करे इलाइक़े वासी तमामु घणा परेशान थी रहिया आहिनि इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे फौरी तौर ते जेको आहे वाही पानी जो रोड ठाराए बेचैनी ख़तमु महिरबानी जी आबिद लाशारी तफ़सील ॾियण लाइ